ॾिसो 23 जुलाई खां वठी अॼु 27 जुलाई ताईं 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। असांजो हमरा ॾींहुं जो जेको खपिजी वियो आहे, अगवा थी वियो आहे, उहो अॼु ताईं असांखे वापसि न मिलियो आहे। इन जो असांखे अञा को माना स्ट्रांगली अञा असांखे कोन मिलियो। पुलिस पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे पई, पर अञा असांखे स्ट्रांगली जेको रिज़ल्ट मिलणु घुरिजे 5 ॾींहं थी विया आहिनि। टेक्निकल ऐं साइंसी दौरु लॻो पियो आहे। हिन दौर ते साइंस ऐं टेक्नोलॉजी जो दौरु लॻो पियो आहे। iPhone लॻा पिया आहिनि हमरा वटि, गाॾी में ट्रैकर आहे। उन बेस ते पुलिस खे खपे त असांजो केस जेको आहे उन हिसाब सां खणी ऐं असांखे तकिड़ो हमरा बाज़ियाब कराए ॾिए। अॼु इन वॾी तादाद में हिन रैली में तक़रीबन सैकड़े सवें हज़ारे माण्हुनि जी तादाद में जेके माण्हू हुआ, बिरादरियुनि जा मुख़्तलिफ़ दोस्त हुआ, तमामु माना मकतब फ़िक्र जा माण्हू हुआ, तमामु शहरी हुआ, तमामु चङा सुठा मौजूद माण्हू हुआ। उन्हनि जी बि लख महिरबानी, उन्हनि जा बि लख थोरा। उन्हनि जो बि इहो ई पुरज़ोर मुतालबो आहे असांजो त असांखे कहिड़ी बि तरह सां असांजो मिट माइट अज़ीज़ दोस्त शकील बलोच जल्द खां जल्द बाज़ियाब कराए ॾिनो वञे। इन रैली जो मक़सदु आहे असांजे इन रैली सां, इन एहतजाज सां आला इख़्तियारियूं जेके बि जिन जे बि दायरा इख़्तियार में आहे उहे कोशिशि करे असांखे असांजो माण्हू बाज़ियाब कराए ॾियण में भरपूर किरदारु अदा करे। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे। ॿियो असांजो न को धमकी आहे, न को धामान आहे, न को ॿियो कुझु आहे। हिन खां वधीक जेकॾहिं अञा 48 कलाक ताईं असांजो माण्हू नथो अचे त पोइ थी सघे थो असां रेलवे ते वञी पटड़ियुनि ते सुम्हूं, भला असांजे बि मथां ट्रेन गुज़ारियूं या हाईवे को ब्लॉक करियूं। इन लाइ असां पुरज़ोर मुतालबो अदा करियूं त असांखे असांजो हमरा तकिड़ो ऐं जल्द बाइज़त तरीक़े सां बाज़ियाब कराए ॾिनो वञे, जेको अगवा थी वियो आहे 23 जुलाई खां वठी। पुलिस जेको कमु करे थी उन मां मुतमिन आहियो तव्हां? पुलिस जे कम मां असां ॾिसो बेसिकली असां जेॾीमहिल बि वेंदा आहियूं SP साहिब ॾे या DSP साहिब ॾे, उहे असांखे बिल्कुलु पंहिंजी जाइ ते सेटिस्फाई कनि पिया, मुतमिन कनि पिया। उहो बि कम खे पंहिंजी जाइ ते खयो वठनि, पर टाइम पीरियड डिघो पियो थिए। इन करे असांखे पाण थोरो असीं ख़ौफ़ज़दा पिया थियूं, ख़ुदा न ख़्वास्ता को नुक़सानु न थी वञे असांजे हमरा जो, कुझु थी न वञे। 5 ॾींहं थी विया आहिनि, असां त अञा कंहिंजो को बि अहिड़ो न थियो आहे। पुलिस ने कोई गिरफ्तारी की है? पुलिस ज़ाहिरी तौर पर कोई भी गिरफ्तारी नहीं करी, अभी कोई गिरफ्तारी नहीं है। पुलिस शक की बुनियाद पे शायद कोई दुश्मनी वगैरह किसी शकील की कोई तनाज़ा कोई लेन-देन? कोई दुश्मनी नहीं है शकील की, न किसी से दुश्मनी है, न कोई तनाज़ात है। गुड्स ट्रांसपोर्ट यूनियन का सदर है और आम के बागात का ठेकेदार है, कारोबारी आदमी है, ताजर हैं, सारे पढ़े लिखे लोग हैं अल्हम्दुलिल्लाह। पूरी फैमिली पढ़ी हुई है, पढ़े लिखे लोग हैं। आप ये मुतालबा जरा उर्दू में बताएंगे, मुतालबा जो आप इसके